أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أيحسب الإنسان أن يترك سدى صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی इन आयत जे ज़रिए इंसाननि खे एहसास ॾियारियो आहे त तव्हांखे असां किने क़तरे मां पैदा कयो आहे। इहो अहिड़ो किनो क़तरो जो हुनजो नालो वठण बि केरु पसंदि कोन कंदो आहे। कपिड़े खे लॻी वञे त उहो कपिड़ो पाइणु पसंदि कोन कबो आहे। बुत खे लॻी वञे त उहो बुत ई पलीत तसवुरु कबो आहे जेसिताईं पाक न कजे। पोइ अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त तव्हां छा सम्झो आहे, तव्हां एॾी वॾी कारीगरी किने क़तरे ते जेका कई आहे उहा बेकार कई आहे। अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा, छा सम्झो आहे तव्हांखे अजायो ख़लक़ियो आहे। इहा मुंहिंजी कारीगरी शाहकार नमूनो मुंहिंजो अजायो आहे, बेकार आहे। इहे लफ़्ज़ सच पच इंसान खे धूणे करे अल्लाह ताला जी ताक़त ऐं कुदरत जी हक़ीक़त सम्झाइनि था। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, इंसान पंहिंजे हक़ीक़त ते गौर करे त मां ठहियल ई अहिड़ी किनी शइ मां आहियां त पोइ किनो त विख विख ते थींदुसि। शैतान ख़राब त कंदो, कंहिं महिल अखियुनि जे ज़रिए दिलि में फ़ुतूर विझंदो, कंहिं महिल कननि जे ज़रिए दिलि खे ख़राबु कंदो, कॾहिं सोच जे ज़रिए दिमाग़ु ख़राबु थींदो, दिलि ख़राबु थींदी, कॾहिं बुख जे ज़रिए हलाल हराम जे फ़र्क़ मां निकिरी वेंदो, कॾहिं ईअं हथनि ऐं पेरनि जे कमाईअ नाजाइज़ ज़ुल्म जे करे बुरो ऐं बुछड़ो थी पवंदो। ठहियो ई गंद मां आहे त गंदो त विख विख ते थींदो। पर अल्लाह ताला फरमाए थो त एॾी वॾी कारीगरी तव्हां सां जेका मां कई आहे उहा अजाई आहे। साईं आख़िर छा कयूं, असांजी खोपड़ी हूंदी आहे, न आयो सम्झ सम्झायो। इन किने क़तरे ते तव्हां एॾी वॾी कारीगरी कई आहे, इन सॼी दुनिया जे मख़लूक़ात में इन इंसान खे तव्हां अशरफुल मख़लूक़ात बनायो आहे। सभिनी मख़लूक़ुनि खां वधीक इज़त इंसान खे तव्हां ॾिनी आहे। इंसान छा करे? फरमाई त मुंहिंजी इबादत करे बसि। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मुंहिंजी इबादत करे। साईं पोइ हिन सां काफ़ी सारियूं ज़रूरतूं जो मुंसलिक आहिनि। बुख लॻंदसि पेट कीअं भरींदो, वरी पेट भरजंदुसि पेशाब पाखाइण जी ज़रूरत पवंदसि, पोइ वरी पलीत बि थींदो, पोइ वरी पाकाई बि कंदो। किथे करे सघंदो सही माना में पाकाई? वरी हिनखे शहवत जो मादो लॻल आहे, जॾहिं जवान थींदो शहवत उभरंदसि तॾहिं किथे कंदो कंट्रोल पाण ते। पोइ वरी ॿार ॼणींदो, वरी उन्हनि खे तातींदो, वरी उन्हनि जे पेट गुज़र जो बंदोबस्तु कंदो। हे किथे बचंदो? अल्लाह से फरमायो इहो ई त मुंहिंजो फ़लसफ़ो आहे। अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा, मां तव्हांखे छा सम्झो तव्हां त मां तव्हांखे अजायो ख़लक़ियो आहे। हिकिड़े किनी शइ ते अहिड़ी कारीगरी कई आहे, इहा कारीगरी अल्लाह ताला पंहिंजे फ़ख्र सां ॿुधाइणु चाहे थो। पथर ते तव्हां लीकूं पायो, लीक बीहंदी। नक्शो ठाहियो, नक्शो ठहंदो। भितर ते ठाहियो, ज़मीन ते ठाहियो, काग़ज़ ते ठाहियो, शीशे ते ठाहियो, लकीर बीहंदी, नक्शो बीहंदो, डिज़ाइन बीहंदी, नमूनो बीहंदो। अल्लाह से फरमाए थो मां पाणीअ ते नमूनो बीहारियो आहे तव्हांजो। पाणीअ ते आहे को दुनिया जो इदारो जेको पाणीअ ते लकीर कढी ॾेखारे, पाणीअ ते नक्शो ठाहे ॾेखारे। फरमाए मुंहिंजी कारीगरी एॾी वॾी आहे, हिकिड़े किने क़तरे पाणीअ जे ते मां पंहिंजी कारीगरी कई आहे। छा था सम्झो इहा मुंहिंजी अजाई आहे? हरू ख़लक़ियो आहे। अल्लाह से फरमाए थो बसि मुंहिंजी इबादत कयो। मां इन जे करे तव्हांखे ख़लक़ियो आहे त तव्हां मुंहिंजे आॾो झुकियल हुजो। जेतिरियूं बि ज़रूरतूं तव्हांखे खपनि थियूं, जेके शयूं घुरिजनि थियूं तव्हांखे, थोरी महिनत करे मूंखां करो। अल्लाह साईं मुंहिंजे वस में इहो हो, मां करे सघियुमि, हाणे वरी तुंहिंजो सॾु थियो आहे, नमाज़ जो आयो आहियां तुंहिंजे सॾ ते। मां पंहिंजे धंधे कारोबार कम में लॻो हुउसि, चयुमि त पंहिंजे घर वारनि जे पेट जो गुज़रान कयां,
पर सॾु थी वियो तुंहिंजो हई अल सलात साईं हाणे तुंहिंजे सॾ ते आयो आहियां सुभान रबी अलाला तुंहिंजो सॾो तुंहिंजो हुकुम इहो मां ई आयो आहियां हाणे मुंहिंजूं ज़रूरतूं मुंहिंजे बचड़नि जूं सभिनी जूं तूं पूरो कंदे अलाह से फरमाए थो ईअं सिधा थी अचो न जीअं मां तव्हांखे चयो आहे तीअं तव्हां मुंहिंजे सॾ ते सिधा थी अचो सभु शइ जॾहिं मुंहिंजे हथ में आहे कहिड़ी शइ आहे जेका मुंहिंजे हथ में कोन्हे ॿुधायो ज़ाहिर आहे अलाह तबारक व तआला जे हथ मां त का बि शइ ॿाहिरि कान्हे का सॼी दुनिया जो ज़रो ज़रो हवा कख पन ख़ुदा जी मर्ज़ीअ सां पियो जुड़े तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिन मौसम में जेके पन छणंदा आहिनि न वणनि जा हिकिड़ा पन छणंदा आहिनि त सिधा ईअं फिरंदा फिरंदा किरंदा आहिनि हिकिड़ा लॻड़ वांगुरु ईअं घुटूं हणी करे पोइ किरंदा आहिनि हिकिड़नि खे हवा खणी वेंदी आहे किथे उछलाईंदी आहे हिकिड़ा हेठि किरंदा आहिनि पोइ हवा त ईअं कचूं खणींदा सुरंदा वेंदा आहिनि बुज़ुर्गनि लिखियो आहे हिकु पन जे फेराटीअ में कल्टीअ खाइण में ख़ुदा जी हिकमत आहे को पन गिड़कंदो थो वञे छो अलाह जी हिकमत में आहे इनखे कहिड़े कम जे करे गर्ज़ जे करे हिनखे फेरायो अथई कंहिंखे मथां सिधो ईअं फेरायो चलायईं उनखे छो हर कंहिं में अलाह ताला जी अलॻि अलॻि हिकमत आहे बसि फरमाए त तव्हां मुंहिंजी कारीगरी मुंहिंजी कुदरत मुंहिंजी ताक़त हर शइ तस्लीम कयो सजदे में किरी चओ फतबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिकीन वाह जो रब जी ज़ात ख़लक़ण वारी बरकत वारी आहे पाक आहे उहा ज़ात इबादत कयो बसि मुंहिंजे सॾ ते अचो मुंहिंजो सॾु थी वञेव त जी कयो बसि सभु शइ छॾे ॾियो कारोबार इहे धंधा इहे कम इहे मसरूफ़ियतूं इहे सभु शयूं छॾियो जॾहिं मुंहिंजो सॾु थिएव त छो त मुंहिंजे सॾ ते न आयो त ईअं सम्झंदुसि त तव्हां इन्हनि शयुनि खे अहमियत ॾिनी मूंखे न जॾहिं तव्हां पंहिंजे रब करीम खे छॾियो पोइ यादि रखो तव्हांजे कमनि खे पूरे करण जी ज़िमेदारी मूं ते न आहे मुंहिंजे सॾ ते अचो तव्हां पंहिंजा कम जेके अधूरा छॾे मुंहिंजे सॾ ते ईंदव तव्हांजे कमनि खे पूरे करण जी ज़िमेदारी मुंहिंजी आहे पोइ दुनिया में बुज़ुर्गनि ईअं करे ॾेखारियो आहे ही रुगो हवाल न आहे जिन क़ुर पाक खे सम्झो उन्हनि पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारे ॾेखारी प्रैक्टिकल नमूनो आइडियल हू बणिजी उन्हनि पाण असांजे लाइ नमूनो बयानु कयो करे ॾेखारियो उन्हनि त ईअं कयो रिवाज अंदरि ईंदो आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में उनखे अतुर मिलियो अतुर ख़ुशबू त तक़सीम कयो हज़रत उमर साईं वटि आयो पैक थियल हो पोइ तो घर वारे चयोसि त इहो मूंखे ॾियो त मां विरायां तक़सीम कयां चयईंसि तूं छो विराहीं चयईंसि पोइ मुंहिंजे तक़सीम ते तोखे एतबार भला कोन्हे चई हा एतबार आहे चए पोइ मूंखे ॾे त मां विरायां सफ़ा सही सही इंसाफ़ सां विराईंदसि जंहिंखे जेतिरी ज़रूरत हूंदी ऐं जंहिंजो जेतिरो हक़ु लॻंदो उनखे ओतिरो ॾींदसि हज़रत उमर साईं फरमायोसि न चई छो चई न मां नथो चाहियां त इहो ओतिरो तूं विराहीं चयईंसि छो चई मां पाण कोन खणंदसि मां पाण कोन खणंदसि भला तोखे मुतक़ी माण्हू आहे तोखे इहो ख़दशो थींदो हूंदो त मां विराईंदसि त मूंखे हथनि खे लॻंदो हथनि खे बि कोन लॻंदो अहिड़ी तरह सां विराईंदसि हज़रत उमर साईं फरमायोसि मूंखे ख़ौफ़ आहे तूं ऐं मां हिन अतर ते हक़ु नथा रखूं विराईंदीअ तूं ख़ुशबू सिंघंदीअ त सही न एतिरो बि तुंहिंजो हक़ु न आहे मां त चवां त तूं सिंघी बि छो तंहिंजे करे तक़सीम करण जो तोखे हक़ु न आहे मथां इहो सिंघण वारो हक़ु ख़ुशबू त सिंघ बि आहे खाए बि त कोन्हे न तूं सिंघी वेंदी आहे न तुंहिंजो इहो हक़ु कोन्हे को तंहिंजे करे तोसां तोखे विराइण में इहा नाइंसाफ़ी थींदी तूं हक़ु सिंघी वेंदीअ भराओ न ॾिनईसि एॾा मुतक़ी आहे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे बारे में बुज़ुर्गनि लिखियो आहे त ॿिए जे टाइम ते दुकान बंदि कयूं वञे पियो हिकिड़े हमरा पुछियुसि त कपिड़े जो दुकानु हुयुसि दुकान बंदि कयूं वञे थो हमरा पुछियुसि त साईं भला दुकानु अॼु बंदि करे छॾियो अथव छो चयईसि ॾिसी कोन थो मथे ककर बीठा आहिनि जुड़ थी वियो आहे रोशनी ख़तमु थी वई आहे अंधारी थी वई आहे ऊंदहि थी नज़र अचे चयईसि पोइ छा थी पियो अड़े वाह ऊंदहि थी वई आहे ग्राहक कपिड़ो वठणु ईंदो त कपिड़े खे सुञाणण में रोशनी खपंदी आहे न उहा रोशनी मुनासिबु कान्हे का त कपिड़े सुञाणण में हुनखे क्वालिटीअ में दोखो थींदो पोइ क़ीमत घटि वारी शइ महांगी वठी वठंदो धोखो थींदो हुन सां मां हुनखे जेको रेट ॿुधाईंदुसि मुमकिन आहे उहो सुठो सम्झी करे घटि वारो कपिड़ो महांगो खणी वञे कस थिए हुनखे तंहिंजे करे मूंखे इहो खपे ई कोन थो मख़लूक सां धोखो थी वञे मख़लूक जा ॿ रुपया मूं ॾे अचनि मूंखे खपे ई कोन थो दुकानु बंदि कयूं पियो वञे एॾा मुतक़ी आहे इहे जेके मख़लूक खे 5 रुपया नुक़सानु पवण खां
बि बचण लाइ, पंहिंजी आख़िरत बचाइण लाइ दुकान बंदि कयूं पियो वञे। इहे निमाज़ ऐं रोज़े में केतिरा पाबंद हूंदा। तॾहिं त हिकिड़े बुज़ुर्ग जे बारे में ईंदो आहे, उनखे वक़्त जे हुक्मरान चयो त तव्हांजी बुज़ुर्गी, तव्हांजी इलाहियत, तव्हांजी इबादत, तव्हांजी तस्बीह, तव्हांजो इस्तिग़फ़ार मशहूरु आहे, पर मुनासिब जॻह तव्हांखे कान्हे जिथे तव्हां मुनासिब रही करे मुस्तक़िल तौर ते पंहिंजी रहाइश अख़्तियार कयो, ज़िक्र फ़िक्र इबादत इस्तिग़फ़ार तस्बीहात कयो। मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां अचे मुंहिंजे हिन महल में रहो। हिकिड़ी जॻह तव्हांजे लाइ मां पंहिंजे हिन बंगले में ख़ासि थो कयां, तव्हां उते रहो, उते पंहिंजे ज़िक्र फ़िक्र इबादत उते कयो। माण्हू भले नसीहत ॿुधण अचनि, भले अचनि, उते अचनि, तव्हां हिकिड़े पासे खां अचो। त हुन बुज़ुर्ग अहिड़ो जवाबु ॾिनो हुन बादशाह खे, चयईंसि त मां तव्हां ॾे कीअं अचां? चयईंसि छो? तोखे घर में का मुनासिब जॻह कान्हे? मां तोखे कुशादगीअ सां हिफ़ाज़त सां जॻह ॾियां थो, हिते अचे रह। चयईंसि भला ॿुधायो। उहो बुज़ुर्ग पुछेसि थो, भला ॿुधायो, मां न तव्हांजे महलात में अची करे हिकिड़े पासे खां कुंड में रहां, सुभाणे जेकॾहिं मुंहिंजो ज़हन ख़राबु थिए या मुंहिंजी अखि तिरकी पए, मां तव्हांजे घर वारनि मां कंहिं हिकिड़े फ़र्द सां, औरत सां टच थी पवां, त पोइ हुन महिल तव्हां मूंसां हशर कहिड़ो कंदव? त हुन बादशाह जो इहो लफ़्ज़ ॿुधो त चिड़ी वियो। वॾो को भिणा बद अख़लाक़ आहे, वॾो अंदर जो पलीत आहे, ॾाढो घटि वधि ॻाल्हाए लिखी करे मोकिलियसि, तोखे त जेका कुतनि जे हवाले कजे, तोखे फाईअ ते टंगजे, तोखे जूता हणजनि, तुंहिंजो कारो मुंहुं करे, वग़ैरह वग़ैरह घणो कुझु चईसि। पोइ हुन बुज़ुर्ग हुन ई पने ते पोयां लिखियुसि, हीउ त मां इम्कान लिखियो हो, इम्कान, त जे बिल फर्ज़ मां अहिड़ो थी पवां त तव्हां छा कंदव? इम्कान, तव्हां इम्कान वारी ॻाल्हि ते ई एतिरो नाराज़ थिया आहियो, जॾहिं त हिन में हक़ीक़त कुझु बि कोन्हे। मुंहिंजो रब त मूंखे हले केतिरनि ग़लतियुनि जे बावजूदि मूंखे ढकियूं, मूंखे धिकारींदो कोन्हे, मूंखे हलाए पियो। तव्हांजे दर ते अचां, हिकिड़ी ग़लतीअ जे करे मूंखे बुछड़ो करे धिकारियो, मारियो, मुंहिंजो रब एॾनि वॾनि गुनाहनि जे बावजूदि मूंखे पंहिंजे दर तां कोन धिकारींदो आहे। मूंखे पंहिंजे हुन रब जो दर पसंदि आहे, तुंहिंजे दर ते कीअं अचां? एॾा परहेज़गार माण्हू आहे, माना ग़ैर जे दर ते हज़ारों सहूलियतूं हुजनि, पर छॾण जे लाइ तयारु आहे, पंहिंजे रब जो दर छॾण लाइ तयारु न आहे। अलाह ताला इंसान खे इन आयतुनि जे ज़रिए, इन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए गोया कि इंसान खे सेखारे पियो, बाना मुंहिंजो दर इहा जिते तोखे पनाह मिलंदी, जिते तोखे ढक मिलंदो, जिते तूं कुझो किनो मेरो मंदो कहिड़ो बि ईंदे, मुंहिंजी रहमत तुंहिंजो आदर भाउ कंदी, दुनिया जो हर दर तोखे धिकारींदो। त पोइ अलाह ताला तव्हां असांखे इहो पंहिंजो दर नसीबु कयो आहे। असां अलाह ताला जो एहसान मञींदे, शुक्रियो अदा कंदे, निमाज़ुनि जे पाबंदीअ सां गॾु, सजदनि, इस्तिग़फ़ार, तस्बीहात सां गॾु पंहिंजे रब तबारक व तआला खां माफ़ी घुरंदा वञूं। इन में असांजी भलाई आहे, पंहिंजी ज़िंदगी सवारींदा सुधारींदा वञूं, इन में असांजी भलाई आहे। ॿियो को रस्तो बचण जो आहे ई न। अलाह ताला शर तव्हां असांखे नसीबु फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, तमामु तर कमनि कोताहिनि खे माफ़ फ़रमाए, ऐं अलाह ताला तव्हां असांजी निजात फ़रमाए, जहन्नम खां बचाए, जन्नतुल फ़िरदौस में अलाह ताला तव्हां असांजे लाइ दाख़िला आसान बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।